चई ॿुधा। अलफ अखर ईश्वर जो नालो जंहिं मां ही जिन सार थियो। कादुर जी कुदरत जो जलवो कण कण में निर्वार थियो। बंगला माड़ियो बाग बगीचा ऐं सारो संसार थियो। 84 लख जोड़ियूं जिन मां अद्भुत ही इसरार थियो। 84 लख जोड़ियूं जिन मां अद्भुत ही इसरार थियो। राम राम मुखी साहिब, राम राम। राम 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 मिर्चो, ये आई तो ठीक न? तव्हांजी कृपा है कृपालू। हरिओम मुखी साहिब। हरिओम हरिओम केमा आई मजे में? दया है साईं, दया है तव्हांजी। जल में थल में ऐं अंबर में जीवन जो इज़हार थियो। राम रचाई सारी रचना वर्णन अगम अपार थियो। राम रचाई। अरे मिर्चो, जी साईं। ये भजन स्कूलों में बोले छा? बिल्कुल सोहराना जेको तव्हां पिया ॿुधो असीं बि उहो ई ॿुधी रहिया आहियूं। लॻे थो मास्टर खां पढ़ाइण पुॼे कोन थो, इन करे भॼन वेठो ॿुधे। ये स्कूल में मास्टर भजन सेखारींदा त पोइ ब्राह्मण ऐं महाराजन जो छा थींदो? अखर होई संत सुणाइन जो सब जो आधार थियो। जंहिंजे नूर सां सारे जग मां दूर सॼो अंधकार थियो। अलफ अखर ईश्वर जो नालो जंहिं मां ही जिन सार थियो। कादुर जी कुदरत जो जलवो कण कण में निर्वार थियो। कादुर जी कुदरत